में माज़ूर पोरियतन एहतजाज कंदे चयो आहे त बासर वियाजी घर ते कब्ज़ो करण चाहे थो। इंसाफ फराम कयो वञे। खैरपुर वेझो ॻोठ सोनो कांदड़ो जे रहवासी माज़ूर पोरियतन खलील अहमद कांदड़ो ऐं अवेस अली खैरपुर पहुची साफ़ियन आॾो दाहींदे इल्ज़ाम हयो आहे त इलाइक़े जे व्याजी भाउ मोहम्मद कांदड़ो खे 4 लाख रुपया व्याज ते ॾिना हुआ, जंहिंखे 4 जरेब ज़मीन 10 लाख रुपया रोक ॾियण बावजूद बासर घर ते कब्ज़ो करण चाहे थो। रोकड़ तां डमरजी पियो आहे। व्याजा पैसा मुंहिंजा हिन मिल ते मुलाज़िमा तो जो हिन मिल तो कढेसि त मां वठी वेंदोमांसि ॻाल्हि ॿोल करण लाइ। पोइ नाए चए मां हिन ते छॾींदुमि न, हितां हली मुंहिंजो मुलाज़िम आहे। चई मां विढ़ंदो मां न, पोइ नाए चए तूं वञ भई पोइ जेको थियो विढ़ंदी आहे। हुते होटल ते वठी आयो त हुते बि हिननि जे धक वक आहियूं। मुंहिंजे भाउ खे पछड़ी कई अथऊं छुटी। पोइ ज़ोन थाणे वारे खे फ़ोन कयईं, चई मां वटि माण्हू आहे खणी वञे थो। पोइ कल्ह वरी मंझंदि हुते खणी वियो थाणे ते। पोइ वरी आया त मानी वानी खाया त पोइ 2 मानी हुयो ई कोन थाणे ते। घुम पोइ आया त सिपाही वरी चवनि पिया त हिन जेसि ताणी रियाज़ न चवंदो तेसि ताणी असां माण्हू मोटाईंदासीं, हिन सां हुननि चयो त बासर पुलिस सां बिट बणिजी असांजे भाउ हमीद कांदड़ो खे गिरफ़्तार करे गुम कराए छॾियो आहे। एहतजाज कंदड़नि आईजी सिंध एसएसपी खैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त पुलिस हथां खंभे गुम कयल पोरियत हमीद कांदड़ो खे आज़ाद कराए इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराम कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk